पीपल्स पार्टी जो तहरीक इंसाफ से चूंड इताद न करण जो फैसलो। गवर्नर हाउस पेशावर में अगुड़े सदर आसिफ अली ज़रदारी से पार्टी अगवाननि की मुलाकात जी अंदरूनी कहानी सामूं अची वई। अगुड़े सदर पार्टी अगवाननि के PTI से चूंड इतिहाद न करण की हिदायत कंदे चयो त बिन जमायतुनि से इतिहाद जो फैसलो सूबाई क़यादत कंदी। ज़रियनि मौजूद मुलाकात में 8 फरवरी ते चूंडनि के हवाले से टिकटनि की विरासत ते भी गौर विचार कयो वियो। इलेक्शन कमीशन सॼे मुल्क में ऑफिसरनि जी बदिलियुनि ऐं मुक़ररनि ते पाबंदी लागू करे छॾी। इलेक्शन अमले की ट्रेनिंग की अॼु खां ॿीहर शुरूआत। इलेक्शन कमीशन सुप्रीम कोर्ट के फैसले की रोशनी में ROs ऐं DROs की ट्रेनिंग बहाल कई हुई। इलेक्शन कमीशन मूजिब रिटर्निंग ऑफिसरनि की ट्रेनिंग 17 खां 18 दिसंबर ताईं कराई वेंदी। डिस्ट्रिक्ट रिटर्निंग ऑफिसरनि की ट्रेनिंग 19 दिसंबर खां थींदी। गॾियल तौर 879 ऑफिसरनि खे ट्रेनिंग ॾिनी वेंदी। पाकिस्तान पारा ईरान में पुलिस हेडक्वार्टर ते दहशतगर्द हमले की मजम्मत। परडेही तर्जमान ममता सेहरा बलोच चवण है तो मुतासरन के वारसन से ताज़ियत और जख्मन की जल्द सेहतयाबी लाइ दुआ गो आहियूं। ईरान की हुकूमत और अवाम से हर दुख सुख में शरीक आहियूं। दहशतगर्दी खिते या आलमी अमन लाइ खतरे जो सबब बनियल है। दहशतगर्दन जो गॾियल सहकार से मुक़ाबलो करे सघिजे थो। PTI बानी एक ज़िद्दी ऐं कंहिं जी भी न ॿुधण वारो माण्हू हो। पंहिंजी मर्ज़ी हलाईंदो हो ऐं कंहिं ॿिए जी का ॻाल्हि ॿुधण लाइ तयार न हो। एस्टेब्लिशमेंट सां बि उहो ही मामलो थियो। PTI जे अॻूणे अखबार परवेज़ खटक चयो आहे त PTI बानी जा जनरल फैज़ हमीद सां सुठा लाॻापा हुआ। जनरल फैज़ जी मदद कंदो हो। अव्हां रुगो पंहिंजी मर्ज़ी हलायो ऐं ॿिए कंहिं जी ॻाल्हि न ॿुधंदव त पोइ नतीजा अहिड़ा ईंदा जेके हिन वक़्तु आहिनि। मुल्क के समूरन हवाई अड्डन ते चीफ जस्टिस समेत हाजिर सर्विस जजिस ऐं संदसि घर वारनि जी झड़ती न वरती वेंदी। झड़ती खां छूट जो हुकुम 12 अक्टूबर ते जारी थियो। सेक्रेटरी एविएशन झड़ती न वठण जो हुकुम सुप्रीम कोर्ट की हिदायत ते जारी कयो हो। इसराइली फोर्सेस की गजा में दहशतगर्दी जारी। ओलह पट्टी में हवाई हमला वधीक 23 फ़लस्तीनी शहीद। हेल ताईं शहीद थियल फ़लस्तीनी जो अंग 19,000 खां वधी वियो। 60,000 खां वधीक ज़ख्मी थी चुका। इसराइल की फायरिंग में गजा की पट्टीअ में वधीक हिकु सहाफ़ी ज़ख्मी। होरा इसराइली फ़ौज 90 माण्हू गिरफ़्तार करे वरिता। गजा में नई आरज़ी जंगबंदीअ ते ॻाल्हियूं जारी। इसराइली मोसाद जे सरबराह जी क़तरी वज़ीर आज़म सां मुलाक़ात। नई जंगबंदी ऐं क़ैदियुनि जे मुआहिदे बाबति ॻाल्हियूं। क़तरी परडेही वज़ारत जो चवण है तो गजा में इंसानी हमदर्दी के बुनियाद ते आरज़ी जंगबंदी लाइ सिफारती कोशिशूं जारी आहिनि। किंगरी भरसा गोठाणे खां रिक्शा फुर करण दौरान मुज़ाहमत ते जवाबदार की फायरिंग में संदसि साथी मारिजी वियो। गोठ कचबर भरसा फुर दौरान गोलियूं लॻण सबब ॾोहारी जो पंहिंजे साथी मारिजी वियो। 2 गोठाणा ज़ख्मी। जवाबदार रिक्शा काहे फरार। इतला मिलण ते पुलिस पहुची लाश ऐं ज़ख्मी के अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस मूजिब मारिजी वियल ॾोहारी जी सुञाणप नाहे थी सघी। वधीक जांच करे रहिया आहिनि। कानपुर भरसा सबजोई बिरादरी के 2 धुरनि में छेड़े दौरान फायरिंग में नौजवान मारिजी वियो। गोठ चेमन सिखपुर में छेड़े दौरान गोलियूं लॻण सबब गुलाम शबीर सबजोई मारिजी वियो। लाश अस्पताल मुंतकिल। मक़तूल के वारसनि जो चवण है तो पंहिंजी बिरादरी के हथियारबंदन घर ते काह करे नौजवान के क़त्ल कयो आहे। आला इख्तियारियूं वाक़े जो नोटिस वठन ऐं जवाबदारनि के गिरफ़्तार कयो वञे। करमपुर भरसा इंडस हाईवे ता हथियारबंद ट्रक ड्राइवर समीर खान पठान के अगवा करे विया। वाक़े खिलाफ वारसन जो इंडस हाईवे ते धरणो मुलतवी के फौरी तौर ते बाज़ियाब करण जो मुतालबो। गोसपुर में हफ्तो अॻु हथियारबंदन हथां अगवा थियल कश्मोर वासी ट्रक ड्राइवर समेत 2 ॼणा बाज़ियाब न थिया। पुलिस अब्दुल वहीद ऐं खलील अहमद खोसो के बाज़ियाब कराइण में नाकाम। पुलिस के कच्चे वारे इलाइक़े में ॾोहारियुनि खिलाफ ऑपरेशन में का भी कामयाबी न मिली। मुग़विन जे घरनि में कोहराम मतल।
आई पर्थ टेस्ट ऑस्ट्रेलिया जे नाव पाकिस्तान के 360 रन तां शिकस्त। ऑस्ट्रेलिया पहिरीं टेस्ट मैच में पाकिस्तान के 450 रन जो हदफ ॾिनो। जवाब में क़ौमी टीम 89 रन ते पवेलियन मोटी वई। ओपनर अब्दुल्ला शफीक ऐं कप्तान शाह मसूद 2 रन ठाहे आउट थिया। इमामुल हक 10, बाबर आज़म 14, सरफराज अहमद रुगो 4 रन ठाहे पवेलियन मोटी विया। सलमान अली आगा 5, आमिर जमाल 4 ऐं सऊ शकील 24 रन ठाहे आउट थिया।